बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सब खां पहिरियां अस्सलाम वालेकुम। छो कंहिंजे जनाज़े ते आया हो? थोड़ी एनर्जी तो ॾेखारियो गाइस, कम ऑन। अस्सलाम वालेकुम। मां माना तव्हांजी वञी करे गिला ज़रूर कयां त हैदराबाद वारनि जो आवाज़ ही न निकितो। मां लाड़काणे मां आयो आहियां, अकेलो माण्हू हिकिड़ो चवां तो अस्सलाम वालेकुम, सॼो माना ऑडिटोरियम गूंजे थो। तव्हां 500 माण्हू वेठा आहियो, आवाज़ नथो अचे। अस्सलाम वालेकुम। थैंक यू। सो गाइज, दिस इज मुसाविर लाशारी। मूंखे तव्हां हमेशह जेको आहे त फीमेल कैरेक्टर्स में ॾिठो हूंदो, ऐं फीमेल कैरेक्टर्स में ॾिसण जो हिकिड़ो मक़सदु आहे। मां जॾहिं नंढो हुयुसि त ॾाढो भुली थियुमि, छो जो मुंहिंजी जेका तव्हां मूंखे हमेशह झेड़ा कंदे ॾिठो आहे। काफ़ी माण्हुनि खे लॻंदो आहे यार यू कैन नॉट बी साइलेंट, तव्हां इंट्रोवर्ट नथा थी सघो, इहो पॉसिबल न आहे, छो जो तव्हां एतिरा झेड़ा कंदा आहियो स्क्रीन ते, या एॾो तेज़ ॻाल्हाईंदा आहियो, लाउडली ॻाल्हाईंदा आहियो, जो असांखे कोन थो लॻे त तव्हां जेको आहे ख़ामोश तबियत हूंदव या तव्हां काम नेचर जा हूंदव। पर इहा हिकु हक़ीक़त आहे त रियल लाइफ में मां कंहिंसां कॾहिं झेड़ो ई न आहियां कंदो। मतिलबु मुंहिंजे यूनिवर्सिटी में हिकु दफ़ो छा थियो त असांजो ग्रुप हूंदो हुयो 5 स्टूडेंट्स जो, त उन में जेको असिस्टेंट डायरेक्टर, छो जो मां फिल्म मेकिंग पढ़ी आहे त उन्हनि में रोल्स हूंदा हुया। असिस्टेंट हिकिड़े में असां असिस्टेंट डायरेक्टर थींदा हुआसीं, कंहिंमें डायरेक्टर, कंहिंमें राइटर। त जंहिंमें मूंखे वारो चेंज पियो थिए, मूंखे असिस्टेंट डायरेक्टर थियणो, त असांजो प्रोफेसर हूंदो हुयो JP एलन, छो जो मां कैलिफोर्निया स्टेट यूनिवर्सिटी में पढ़ियो आहियां। त JP एलन मूंखे चवणु लॻो त मुसविर तूं असिस्टेंट डायरेक्टर न थींदे। मां सर सभिनी कयो आहे, मां छो न थींदुमि? चई तूं जंहिं ॾींहुं असिस्टेंट डायरेक्टर थिए त कोई बि जेको टीम वारा मेंबर आहिनि उहे टाइम ते न ईंदा, छो तूं कंहिंखे न दड़का ॾेई सघंदे, न तूं कंहिंखे कुझु चई सघंदे, इन जे करे तूं हिकिड़ो कमु कर, तूं उन में बि ॿियो ई कोई रोल अदा कर। बहरहाल हीअ जेको आर्ट आहे, हमेशह तव्हां ॿुधो हूंदो त वालदेन जेके आहिनि उहे पंहिंजे ॿारनि खे फोर्स कंदा आहिनि त तव्हां जेको आहे फलाणी फील्ड चूज़ कयो, फलाणी फील्ड चूज़ कयो। ऐं पोइ आर्ट वाहिद फील्ड आहे जंहिंमें पेरेंट्स चवंदा आहिनि त इहा फील्ड चूज़ न कयो। असांजी फील्ड जो हिकिड़ो इंडियन फिल्म जो डायलॉग बि आहे न, जलवा है हमारा, ॿुधो आहे न? हिन फील्ड जो जलवो इहो आहे त माना पेरेंट्स चवंदा आहिनि त बाबा ॿियो कुझु बि कर पर इहो कमु न कर। मुंहिंजा माइट आहिनि उहे माना चवंदा आहिनि इन खां सुठो हुयो बनी ॿारो करे हा, इन खां हालांकि छो जो उन्हनि खे ख़बर न आहे आर्ट जी। आर्ट अहिड़ी फील्ड आहे जंहिंमें तव्हां इंसान जी फीलिंग्स खे जगायो था, उनजो शऊर जगायो था। असां पंहिंजे वीडियोज़ में हाणे ॾिसो, काफ़ी माण्हू पुछंदा आहिनि त जिन माण्हुनि खे ख़बर न आहे उहे अक्सर इहे चवंदा आहिनि त यार तव्हां पंहिंजी जेके वीडियोज़ आहिनि उन्हनि में माना सफ़ा ॻोठाणी निज लैंग्वेज ॻाल्हाईंदा आहियो। उनजो रीज़न इहो आहे त आर्ट जेको आहे न उहो हर माण्हू जी तर्जुमानी करे थो। उन्हनि माण्हुनि सां असां मुखातिब थियण जी कोशिशि कंदा आहियूं जिन माण्हुनि खे माना ॾिसो, माण्हू कोई बि इंट्रस्ट, जीअं तव्हां वेठा आहियो, शुरू में मां तव्हांखे हिकिड़ो डायलॉग हयो, तव्हां सभु इंट्रस्टिंगली ॿुधो हुनखे, पर हाणे जॾहिं मां सीरियस ॻाल्हायां पियो त सभिनी जा मुंहं माशाल्लाह सां मुंहं वांगुरु चिमकनि था पिया। इहो रीज़न आहे त असां छा कंदा आहियूं, पंहिंजे ड्रामनि में इंट्रस्ट आणण जे लाइ इहे सभु शयूं कंदा आहियूं। पोइ कंहिंखे भुजो ॾींदासीं, कंहिंखे जेको आहे त चप्पल खणी उछलाईंदी माउ जेका आहे उनखे हणंदी त बाबा हीअं छो नथो करे। पोइ उनजे विच में असां छा कंदा आहियूं, मैसेज ॾींदा आहियूं त जीअं माण्हू भले असांजे मैसेज में इंट्रस्टेड न हुजनि पर उहे इन ॻाल्हि में इंट्रस्टेड आहिनि त माउ जेका उनखे कहिड़ो डायलॉग थी हणी या कुझु चए थी, त उनजे करे इहा हिकिड़े क़िस्म जी स्ट्रेटेजी आहे पंहिंजो आवाज़ माण्हुनि ताईं पहुचाइण जी, या माण्हुनि खे उन शइ जे लाइ अवेयर करण जे लाइ। अच्छा, मां जॾहिं स्टार्ट कयो त लिटरली इट वॉज नॉट ईज़ी, छो जो आई बिलोंग टू बलोच फैमिली, ऐं बलोच फैमिलीज़ में इहो हिकिड़ो मतिलबु छा चई सघो त ट्रेंड आहे, या हिकिड़ो बुरो मञो वेंदो आहे त हिकिड़ो छोकिरो जेको आहे उहो रओ पाए करे या अहिड़ो कोई कैरेक्टर करे। अच्छा